अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ सिंधी ॾिसी रहिया आहियो। हिन वीडियो में असीं 10वीं क्लास जी एक्सरसाइज 5.5 सॉल्व करणु सिखंदासीं। 5.5 डिपेंड करे थी हिन फार्मूला ते। असीं ही फार्मूला ऑलरेडी पढ़ी चुका आहियूं चौथे चैप्टर में। ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब माइनस 3abc बराबर आहे ए प्लस बी प्लस सी ए स्क्वायर पहिरें जो स्क्वायर ए जो स्क्वायर बी जो स्क्वायर सी जो स्क्वायर ए ऐं बी जी ज़रब जी ए ऐं बी जी ज़रब निशानी चेंज बी ऐं सी जी ज़रब निशानी चेंज सी ए ऐं सी जी ज़रब ये साइन चेंज। पहिरियों नंबर सम आहे ए क्यूब माइनस 8b क्यूब प्लस 27c क्यूब प्लस 18abc। इनके भी साॻे इन फार्मूले ते सॉल्व कंदासीं। ए जो क्यूब माइनस आहे पर असां प्लस लिखी ब्रैकेट जे अंदरि माइनस लिखंदासीं -2p क्यूब 8 ॿिनि जो क्यूब आहे 8p क्यूब प्लस 27 यानी 3 जो क्यूब 3c क्यूब माइनस 3 फार्मूले जी हाणे ए बी सी लिखंदासीं ए बी आहे 2b ऐं सी आहे 3c। हाणे ए बी ए सी साॻी पोज़ीशन ते हाणे साॻे तरीक़े सां ए जो स्क्वायर बी जो स्क्वायर सी जो स्क्वायर ए ऐं बी जी ज़रब 2ab थींदी साइन चेंज करे लिखीसीं बी ऐं सी ज़रब 6bc थींदी पर साइन चेंज करे लिखियोसीं ए ऐं सी जी ज़रब 3ac थींदी पर असां माइनस 3ac साइन चेंज करे लिखणी आहे फार्मूले मुताबिक़। क्वेश्चन 2 भी साॻे तरीक़े सां सॉल्व थींदो जीअं असीं पोयों सॉल्व करियासीं। ए स्क्वायर जो क्यूब माइनस आहे प्लस ब्रैकेट में अंदरि 27 माना 3b क्यूब हिते माइनस 8c स्क्वायर आहे 8c6 आहे प्लस लिखंदासीं ब्रैकेट जे अंदरि लिखंदासीं माइनस 2c स्क्वायर क्यूब फार्मूले जा -3 ऐं ए बी ऐं सी जी जॻह ते जेके वैल्यू आहिनि उहे लिखंदासीं हिते। हाणे ए बी ऐं सी जी जॻह ते लिखंदासीं। हाणे हिननि जो स्क्वायर कंदासीं टिनिनी जो ए जो बी जो सी जो टिनिनी जो स्क्वायर कयोसीं। हाणे मल्टीप्लाई कंदासीं ए खे बी सां ऐं बी खे सी सां ऐं ए खे सी सां ए बी घणो थियो ए बी हीअ आंसर मिलियो बी सी जो हीअ आंसर मिलियो ऐं ए ऐं सी जो हीअ आंसर मिलियो। इहो थी वियो आंसर फैक्टर मतिलबु जी आहे। क्वेश्चन 7 में थोड़ी ट्रिक आहे यानी हिते असांखे चोथों टर्म न आहे मिलियल 3abc वारो पर उहो मिली वेंदो कीअं असीं हेॾा माइनस बि कंदासीं 1 ऐं प्लस 1 बि कंदासीं एड एंड सबट्रैक्टिंग 1 हिते प्लस कयोसीं हेॾा माइनस कयोसीं -2 -1 प्लस ऐं माइनस कंदासीं फ़र्क़ु न पवंदो। हिते हाणे थी वियो फार्मूलो -3 थी विया ऐं टे टर्म्स इहे बि थी विया ए क्यूब 1 क्यूब 1/a क्यूब माइनस फार्मूले जी ही ए बी जगह ते 1 बी जी जगह ते 1 सी जगह ते 1/a लिखंदासीं ए बी सी लिखियासीं। हाणे स्क्वायर कंदासीं टिनिनी जो स्क्वायर कयोसीं ए स्क्वायर 1 जो स्क्वायर 1/a जो स्क्वायर ए ऐं हिननि ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयोसीं माइनस ए आयो बी ऐं सी खे मल्टीप्लाई कयोसीं -1/a आयो ए ऐं सी खे मल्टीप्लाई कंदासीं ए में कैंसिल थींदी 1 ईंदो पर साइन बि चेंज लिखंदासीं हीअ आंसर थी वियो। क्वेश्चन नंबर हाणे असीं 5 सॉल्व कंदासीं। क्वेश्चन नंबर 5 सॉल्व कंदासीं ही भी साॻे तरीक़े सां फार्मूला ते सॉल्व थींदो ए बी सी टिनी जो क्यूब ऐं -3 फार्मूले जी ए बी सी टई लिखी आहे। हाणे ए बी सी ठीकु ऐं हिन जो स्क्वायर ए जो स्क्वायर बी जो स्क्वायर सी जो स्क्वायर ए ऐं बी जी ज़रब बी ऐं सी जी ज़रब ए ऐं सी जी ज़रब इहे बि लिखियासीं हिनखे खोले लिखंदासीं x माइनस वाई वाई माइनस ज़ेड ज़ेड माइनस एक्स एक्स में कैंसिल वाई वाई में कैंसिल ज़ेड ज़ेड में कैंसिल आंसर हिते 0 अची वियो। ही बि सॉल्व कंदासीं जेको बि आंसर अचे 0 सां मल्टीप्लाई 0 थी वेंदो आंसर थी वेंदो इहो कुझु बि हुजे 0 सां मल्टीप्लाई थींदो 0 अची वेंदो।